अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माया फराशा सबका पेरा एक नजर हेडलाइन थी। वफाकी घर वजीर मोहसिन नकवी जी ईरानी पढ़ी वजीर अब्बास अरागची से मुलाकात। ईरान अमेरिका जंग के खात्मे लाइ मसूदन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। मोहसिन नकवी ऐं अब्बास अरागची पारां अमन कायम करने के तरीक़ेकार ते गौर। ज़रियनि जो चवणु आहे त वफाकी घर वजीर मोहसिन नकवी अॼु बि तेहरान में ई रहंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी ईरानी तहज़ीब तबाह करने की धमकी जो मतलब एटमी हमलो वरतो वियो। यूरोप ऐं एशिया के ईरान मथां अमरीकी एटमी हमले जो ख़तरो हुयो। यूरोप जे मुल्कनि अमेरिका जे परॾेही विज़ारत सां राब्ता कया। ख़ाबरू इदारे मूजिब अमेरिका जे परॾेही विज़ारत को बि वाज़िह जवाब न ॾिनो। बरतानिया, फ्रांस ऐं जर्मनी सख़्त बयान तयार करे वरितो हुयो, पर उन ई शाम ट्रंप ईरान सां जंगबंदीअ जो ऐलान कयो। अमरीकी परॾेही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि जे हवाले सां घबराई थी आहे। ॻाल्हियुनि में कुझु मुसबित इशारा मिली रहिया आहिनि। पाकिस्तानी वफ़द अॼु तेहरान वञी रहियो आहे। ॾिसूं था त ईरान सां मुआहिदो थिए थो या न। आबनाई हुर्मुज़ में टूल सिस्टम जो निज़ाम सिफ़ारती मुआहिदे खे नाक़ाबिले अमल बणाए छॾींदो। स्वीडन रवानगीअ खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी परॾेही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त इत्तेहादी बि मुतफ़िक़ आहिनि त ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरान मामले ते असां नेटो इत्तेहादियुनि सां तमामु घणो नाराज़ आहियूं। सदर ट्रंप जी तरजीह आहे त हिकु सुठी डील मिली वञे। जेकॾहिं हिकु सुठी डील मिली वई त उहो बहितर थींदो। ईरान पारां जंगबंदी मंझंदि असासन जी वापसी ऐं सामूंडी तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो। तेहरान एटमी प्रोग्राम जे हवाले सां हलंदड़ अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमेरिका जो धमकीअ वारो रवैयो बेअसर रहंदो। कश्मीर वेझो शहरपोश तकरार तेज़। ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया। कच्छे वारे इलाइक़े में धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां झेड़ो हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में धारियल भूरे शहर सदसभा मारूफ शहर ऐं नूरो कोशो मारिजी वियो आहे। धुरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी। छिकताण सबबि वधीक रतो छाण जो ख़तरो। ख़ैरपुर नाथन शाह वेझो गोरहारी औरत मुड़ुस हथां गोलियूं हणी क़तल। ॻोठ सतानी चांडियो में जवाबदार घरेलू अणबणता 40 वरनि जी घरवारी मजीदा चांडियो खे क़तल करे छॾियो। जवाबदार अब्दुल रसूल चांडियो वाक़े बाद फरार। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। बडाणी वेझो भंगवार धुरनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां रतो छाण। 2 भाइर ऐं औरत क़तल। गबलू थाणे जे हद ॻोठ ईदो भंगवार में घर मथां हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग में गोलियूं लॻण करे मेहर भंगवार संदसि खैरवारी अलीमा ख़ातून ऐं भाउ ग़ुलाम फरीद भंगवार मारिजी विया। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया। वाक़े बाद इलाइक़े में सख़्त छिकताण वारी सूरत हाल।